पाकिस्तान पीपल्स पार्टी सखर जे जियाले वर्कर सैयद ज़ाहिद हुसैन शाह बुखारी चयो आहे त इमरान खान दिलेर लीडर नाहे। गिरफ़्तारी जे ख़ौफ़ खां कारकुननि खे ढाल बणाए गिरफ़्तार थियण खां बची रहियो आहे। इमरान खान मुल्क में इंतिशार वारी सियासत करे मुल्क ऐं आवाम खे वॾो नुक़सान पहुचाए पियो। लीडर गिरफ़्तारनि खां नाहिनि डिॼंदा, अहिड़ो इज़हार हुन पंहिंजी ऑफिस में मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। ज़ाहिद शाह बुखारी वधीक चयो त पीपी जे क़ाइदीन ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, मरहूमा बेनज़ीर भुट्टो मुल्क अवाम ऐं जमहूरियत ख़ातिर जानियूं क़ुर्बान कयूं, जॾहिं त पाकिस्तान जे अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी केतिराई साल बेगुनाह जेल काटियो। लीडर जेलनि ऐं जानियुनि जी क़ुर्बानियूं ॾियण खां नाहिनि डिॼंदा। पीपल्स पार्टी जी तारीख़ क़ुर्बानियुनि सां भरियल आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, मोहतरमा फरियाल टालपुर साहिबा ऐं बीबी आसफा भुट्टो ज़रदारी अवाम जी ख़िदमत करे रहिया आहिनि। हुन चयो त सेनेटर इस्लाम शेख, एमएनए नोमान इस्लाम शेख ऐं अॻूणे मेयर सखर अरसलान इस्लाम शेख सखर शहर जी ख़ूबसूरती लाइ वॾो किरदारु अदा कयो आहे। शहर खे हिकु ख़ूबसूरत गुलदस्तो बणायो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।